बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों ऐं शागिर्दो, मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख्श सुमरो आहे ऐं मां एसोसिएट प्रोफेसर तौरु शाबती यूनिवर्सिटी में कमु करे रहियो आहियां। मां अक्सर तौर ते जेके सब्जेक्ट पढ़ाईंदो आहियां उहे सब्जेक्ट आहिनि DRM, QTA, मल्टीवेरिएट एनालिसिस, स्टैटिस्टिक। ऐं इन हवाले खां मां काफ़ी अरसे खां कोर्सिस पढ़ायां पियो ऐं जॾहिं इहा इन में मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त शागिर्दनि खे जेको आहे रिसर्च मेथड सां गॾोगॾु उनखे हिकिड़ा स्टैटिकल टूल्स जेके आहिनि उहे बि उनखे सम्झाए ॾियनि। इन हवाले खां मां शागिर्दनि खे SPSS जी ट्रेनिंग बि ॾींदो आहियां, उन सां बि पढ़ाईंदो आहियां SPSS खे कीअं इस्तेमालु कजे सॉफ्टवेयर खे, ऐं इन सां गॾोगॾु उन्हनि खे एमओस एनालिसिस ऑफ मूवमेंट, IBM जो हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर आहे जेको मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस ते कमु कंदो आहे, ऐं उन खां पोइ स्मार्ट PLS उहो बि मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस जो सॉफ्टवेयर आहे। इन सभिनी सॉफ्टवेयर ते मां हुननि खे जेको आहे सो तरबियत ॾींदो आहियां। हाणे उन जॾहिं तरबियत ॾियण जे दौरान जेका मुंहिंजो जेको ॻाल्हि ॿोल जो हूंदो आहे उहो अंग्रेज़ी ज़बान में हूंदो आहे, ऐं केतिरे दफ़ा जेके शागिर्द आहिनि उहे इहा जेको आहे सो कंप्लेन कंदा आहिनि सर असांजो अंग्रेज़ी जो बैकग्राउंड वीक हुजण जे करे, कमज़ोर हुजण जे करे अव्हांजी जेको अंग्रेज़ी आहे उन ते असां सम्झी कोन था सघूं, उनजी अप्रोच न आहे असां वटि। महिरबानी करे तव्हां जेको आहे सिंधी अंग्रेज़ी ऐं या उर्दू में असां ते मिक्स करे लेक्चर ॿुधाए त ॾाढो बहितरु रहंदो। या कहिड़े शागिर्द बिल्कुलु जेके आहिनि से उहे पंहिंजे पुठिते पढ़ियल इलाइक़नि खां ईंदा आहिनि, उन्हनि खे बि ॾाढो तमामु घणो मसइलो थींदो आहे अंग्रेज़ी सम्झण में। सो इन हवाले खां वरी कुझु दोस्तनि जेके आहिनि महिरबानी जेके उन्हनि जी इहा सलाह ॾिनी त सर तव्हां जेको आहे जेको SPSS ते हिकिड़ी ट्रेनिंग जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजो वीडियो ठाहियो जेके ख़ासि तौर ते सिंधी ज़बान में हुजनि, त जीअं असां जेके सिंधी ॻाल्हाईंदड़ असांजा भेण भाइरूं भेनरूं ऐं इन सां गॾोगॾु जेके शागिर्द आहिनि वरी जेके ख़ासि तौर ते जेके MPhil ऐं PhD में जेको आहे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में सिंध जी में इनरोल्ड आहिनि, उन जे लाइ ॾाढो बहितरु थी वेंदो। तो इन शइ खे इन ॿिन्ही शयुनि खे मद्देनज़र रखंदे मूं कोशिशि कई त SPSS ते हिकु ट्रेनिंग सीरीज़ ठाहिजे जेका मुकमल तौर ते सिंधी ज़बान में हुजे। इन हवाले खां मुंहिंजी इन कोशिशि जी पहिरीं कड़ी अॼु तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंमें मां कोशिशि कंदुसि त अव्हांखे SPSS सॉफ्टवेयर जेको आहे उन जे मुतालिक़ जेकी बुनियादी शयूं आहिनि उहे ॿुधाए सघां। हिन जेको सीरीज़ आहे इन में हर हिकु सीरीज़ में 2 हिसा हूंदा। हिकिड़ो जेको हिसो हूंदो उहो थ्योरी जो हूंदो त असां उन जा थियोरिटिकल कॉन्सेप्ट उहे सम्झंदासीं, ऐं ॿियो जेको असांजो सेशन हूंदो उन वीडियो जो उन में असां प्रैक्टिकली असां उहे कीअं शयूं कंदासीं इहे 2 शयूं सम्झंदासीं। अक्सर जेके वीडियोज़ आहिनि उन में 2 शयूं हूंदियूं आहिनि, त उन करे थोरो घणो शायदि दोस्तनि खे जेको आहे उहो बोरियत महसूसु थिए। इन हवाले खां कोशिशि कई आहे त पहिरियों थियोरिटिकल कॉन्सेप्ट सम्झाए करे क्लियर करे ऐं पोइ जेको आहे सो उन्हनि दोस्तनि खे जेको आहे वरी पंहिंजो प्रैक्टिकल कॉन्सेप्ट जेको आहे सो प्रैक्टिकली उहो शयूं कीअं थींदियूं उन्हनि शयुनि खे सम्झाइजे। इन हवाले खां अव्हांजी ख़िदमत में ही पहिरीं वीडियो आहे जेका मुकमल तौर ते थ्योरी आहे त जंहिंसां थ्योरी सम्झी सघूं, उन खां पोइ असां इन जी वीडियो जी ॿियो पार्ट जेको आहे उहो असां प्रैक्टिकल सम्झंदासीं। अचो त इन SPSS सॉफ्टवेयर खे सम्झण जी कोशिशि कयूं। हाणे सभ खां पहिरियों सुवाल इहो पैदा थिए त SPSS छाजो मुख़फ़िफ़ आहे। SPSS मुख़फ़िफ़ आहे स्टैटिस्टिकल पैकेज फॉर सोशल साइंसिस। ही जेको पैकेज आहे ख़ासि तौर ते असल में जेको ठाहियो वियो उहो त सोशल साइंसिस आहे। हाणे सोशल साइंसिस में बि तमामु घणी जेके से फील्ड आहिनि, तमामु घणा उलूम आहिनि, जंहिंमें तव्हांजी सोशियोलॉजी थी वई, क्रिमिनोलॉजी थी वई, पॉलिटिकल साइंस थी वई, IR थी वई, उन सां गॾु मैनेजमेंट साइंस अची थी वञे, ऐं उन में जेको आहे सो बेस एडमिनिस्ट्रेशन आहे, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आहे, कॉमर्स आहे, इहे सभु जेके शयूं मिली करे जेको आहे सो सोशल साइंसिस में अची थी वञनि। इन खां अलावा ॿिया बि खोड़ सब्जेक्ट आहिनि जेके सोशल साइंस में अची था वञनि। इहे सभु मिली करे जेको आहे इन सभिनी जे लाइ जेको आहे हीउ सॉफ्टवेयर जेको आहे उहो बहितरु आहे। ऐं इन खां पोइ मुंहिंजे कुझु दोस्त आहिनि जेके डॉक्टर हज़रात आहिनि जेके मेडिकल साइंस में पढ़नि था, MBBS कनि था, उन दोस्तनि जी ॻाल्हि ॿोल थी त उन बि मूंखे इहो ॿुधायो त हीउ सॉफ्टवेयर असां बि इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं पोइ मूंखे ख़बर पई त हर केॾो वॾो हिन सॉफ्टवेयर जी एप्लीकेशन्स आहिनि मुख़्तलिफ़ जेको आहे उलूम में। वञी तौर ते हिकिड़ो सॉफ्टवेयर जेको आहे इहो इंसाननि जे बिहेवियर खे मुहैया कंदो आहे। हाणे जिते बि इंसाननि ते रिसर्च थिए थी, जिते बि इंसाननि जे बिहेवियर रिसर्च थिए थी, उते हीउ सॉफ्टवेयर जेको आहे उहो कमु अची सघे थो। इन हवाले खां ॾिसूं त केॾो अहम सॉफ्टवेयर आहे। इन हवाले खां अॻिते वधूं त हिन जेको अॼु जेको असांजो थ्योरी जो लेक्चर आहे
ऐं जेको प्रैक्टिकल उनजो जंहिंमें छा था सिखंदासीं इन हवाले खां ही कोई शयूं आहिनि त सभ खां पहिरियों आउं कोशिशि कंदो असां सिखंदासीं त डेटा एडिटर छा हूंदो आहे, उन खां पोइ डेटा व्यू ऐं वेरिएबल व्यू ऐं इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ऐं आख़िर में हिकु आम शइ उहा फाइल सेविंग, फाइल्स खे सेव कीअं कजे, जेको कुझु तव्हां कमु कयो आहे स्पेसिस में उनखे सेव कीअं कजे इन हवाले खां। ऐं ॿिए तरफ़ असां कंदासीं कमु वेरिएबल डेफिनेशन ते। ॿिए तरफ़ जेको असांजो कमु हूंदो उहो हूंदो वेरिएबल डेफिनेशन। हाणे जॾहिं असां वेरिएबल डेफिनेशन चऊं था, डेफिनेशन जो मक़सदु इहो आहे त उन वेरिएबल खे नालो कीअं ॾिजे, उन वेरिएबल जेको क़िस्म आहे उन क़िस्म खे कीअं सम्झिजे त हिन वेरिएबल जो कहिड़ो क़िस्म आहे। हाणे उनखे उनजी विड्थ वेकर केतिरी हुजे, उन में ॾहायूं केतिरियूं हुजनि, लेबल नालो केतिरो, नाला जा कहिड़ा, इहे सभु शयूं असां उन में डिस्कस कंदासीं। असल में जॾहिं असां रिसर्च कंदा आहियूं त रिसर्च में असां वेरिएबल खे ई जेको आहे असां उहो डिफाइन कंदा, वेरिएबल ते ई कमु कंदा। हाणे के वेरिएबल असांजा डिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि, के असांजे वेरिएबल असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि, के कंट्रोल वेरिएबल तौरु कमु कंदा आहिनि, ऐं के वरी जेको आहे सो मेडिएटर ऐं मॉडरेटर तौरु बि कमु कंदा आहिनि। इहे सभु जेको आहे असल में हिकिड़ो वेरिएबल आहे, जेको बि कमु कंदा असां वेरिएबल। इन जे लाइ ज़रूरी आहे त असां वेरिएबल खे सम्झूं ऐं वेरिएबल खे डिफाइन कीअं कबो, उन में वेरिएबल खे जेको आहे सो उहो ठाहिबो कीअं स्पेसिस में, उन में डेटा कीअं विझबी, इहो जेको बुनियादी मक़सदु आहे अॼु हिन लेक्चर जो। ऐं तंहिंखां पोइ असां थोरो इंट्रोडक्शन वठंदासीं SPSS आहे छा। इन जो जेको आहे डेवलपमेंट थोरी हिस्ट्री जे बारे में जेकॾहिं असां पढ़ूं त बहितरु रहंदो। त इहो डेवलपर जेको आहे उहा IBM कंपनी आहे जंहिं हिन सॉफ्टवेयर खे ठाहियो, ऐं हीउ जेको पहिरियों जेको सॉफ्टवेयर जो जेको वर्जन हो 1968 में जेको आहे मार्केट में आयो, ऐं तंहिंखां पोइ हिन वक़्तु जेको आहे सो 27 वर्जन मार्केट में दस्तियाबु आहे। जेके दोस्त वठणु चाहिनि त करे सघनि था, पर मूं वटि जेको हिन वक़्तु वर्जन आहे उहो आहे 24 वर्जन। अच्छा, हीउ 27 वर्जन जेको आहे उहो जून 19 हिन साल में जेको आहे उहो मार्केट में दस्तियाबु थियो आहे। ऐं उन खां पोइ हीउ जेको आहे हिन मुफ़्त सभिनी ऑपरेटिंग सिस्टम जेके आहिनि उन ते हीउ जेको आहे सो कमु करे सघे थो। जेको जंहिं लैंग्वेज जे ज़रिए हीउ जेको आहे कंप्यूटर लैंग्वेज ज़रिए हीउ प्रोग्राम ठाहियो वियो आहे उहो आहे जावा। जावा जे ज़रिए हीउ सॉफ्टवेयर ठाहियो वियो आहे। हिन साइज़ असां ॾिसूं था काफ़ी जेको आहे तमामु वॾी साइज़ आहे, 1.2 खां बि मथे आहे। हीअ त जेका आहे तमामु घणी साइज़ आहे, छो जो हिन में तमामु घणा जेके मल्टीटास्क, तमामु घणा जेके कम असां करे सघूं था। इन हवाले खां हिन सॉफ्टवेयर में खोड़ सारा पैकेजिस आहिनि जिन में असां इहो कमु करे सघूं था। हाणे नेक्स्ट स्लाइड में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त कहिड़ा कहिड़ा हुन में कम थी सघनि था, उहो बि मां तव्हांखे ॿुधायां थो त तफ़सीली तौर ते त कहिड़ा कहिड़ा कम थी सघनि था। इन करे साइज़ वधीक आहे। जिन दोस्तनि जे ऑपरेटिंग जेको सिस्टम आहे कंप्यूटर सिस्टम उन जेके रैम घटि आहे त शायदि ही कुझु वधीक 5 खां 10 मिंट बि थी सघे थो खुलण में। जी जेको रैम ऑपरेटिंग जी कंप्यूटर सिस्टम जी बहितर आहे त उहो जल्दी खुली वेंदो। तंहिंखां पोइ हिन में कहिड़े क़िस्म जा उम्मीद जेको आहे न उम्मीद तौर ते असां ही इन में जेके से कमु करे सघूं था। ही उन खां पोइ हिन मुख़्तलिफ़ ज़बाननि में ही जेको आहे दस्तियाबु आहे सॉफ्टवेयर, तव्हां कंहिं बि ज़बान में हिन खे वठी सघो था। ऐं उन खां पोइ आख़िर में ही इन जी वेबसाइट आहे, जेके तव्हां वधीक इन बारे में मालूमात हासिलु करणु चाहियो था त तव्हां हिन वेबसाइट ते वञी करे ऐं तव्हां वधीक मालूमात वठी सघो था। उन खां पोइ अच्छा, त इन खां पोइ असां ॾिसंदासीं त IBM जेको आहे सो सॉफ्टवेयर जेको आहे उहो जेको आहे सो दिस नॉट अ फ्री सॉफ्टवेयर। इहो मुफ़्त जो न आहे, इन लाइ असांखे पे करणो पवंदो आहे। जीअं न अंग्रेज़ी में मुहावरो आहे देयर इज़ नो फ्री लंच इन द वर्ल्ड, काई बि मुफ़्त में का बि शइ कोन मिलंदी आहे। इन हवाले खां हीउ सॉफ्टवेयर बि जेको आहे उहो इन लाइ तव्हांखे पैसा अदा करणा पवंदा। पर 14 ॾींहं जो इस्तेमाल जे लाइ हीउ सॉफ्टवेयर फ्री आहे, जेको तव्हां हिन वेबसाइट तां वञी डाउनलोड करे तव्हां हुनखे अॻिलनि 14 ॾींहं जे लाइ तव्हां आसानी इस्तेमालु करे सघो था। मुख़्तलिफ़ जेकी तव्हांजा कमुकार उहो करे सघो था। पर जॾहिं इहो पूरो थी वेंदो त पोइ तव्हांखे इहा शइ बाए जेको आहे सो आहे जेको सॉफ्टवेयर आहे उहो ख़रीद करणो पवंदो। ख़रीद करण लाइ हुन में मुख़्तलिफ़ पैकेजिस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके से प्राइस आहिनि। उन लाइ हिन क्लिक कंदो त तव्हां उते पुॼी वेंदो। ऐं शागिर्दनि जे लाइ स्पेशल डिस्काउंट बि ही जेको आहे सॉफ्टवेयर दस्तियाबु करे थो। ऐं माना बशर्त इहो आहे त तव्हां ज़ाहिर कंदव त कंहिं बि को अहिड़ो को डॉक्यूमेंट हुजे जंहिंमां ज़ाहिर तव्हां वाक़ई कंहिं कॉलेज या यूनिवर्सिटी में तव्हां दाख़िल आहियो जिते तव्हां पढ़ो पिया। ऐं उन खां पोइ
ही मुंहिंजी वेबसाइट आहे जिते वञी करे तव्हां वधीक जेको आहे इन हवाले खां तव्हां मालूमात वठी सघो था। उन खां पोइ अच्छा, हिन में सॉफ्टवेयर में जेके असां वटि चइनि क़िस्मनि जा लाइसेंस तव्हां जेके तव्हांखे वठणु चाहियो था त चइनि क़िस्मनि जा लाइसेंस असां वटि दस्तियाब हिन में दस्तियाब आहिनि। बेस आहे जेको बुनियादी सॉफ्टवेयर जेको उनजो एडिशन आहे बिल्कुलु बुनियादी उहो आहे। इन खां पोइ स्टैंडर्ड आहे जंहिंमें कुझु वधीक जेके फीचर्स आहिनि जेके तव्हां उनखे वधीक इंजॉय करे सघो था। मिसाल जे तौर ते बेस में जेके असांजा स्टैटिस्टिक बेस आहे, डेटा प्रिपरेशन आहे, बूस्टरिंग, इहे टे जेके आहिनि फीचर्स तव्हांखे वधीक आहिनि। ऐं उन खां पोइ जीअं तव्हां अॻिते वधंदव स्टैंडर्ड खां पोइ प्रोफेशनल ॾींदो त उन में तव्हांखे वधीक ॿिया बि फीचर्स तव्हांजा मिली वेंदा डिसीशन फ्री ताईं। ऐं जेके तव्हां अञा वधीक प्रीमियम आहे जेको तमामु घणो महांगो बि थी सघे थो त उहो तव्हां वठंदो त उन में सभु शयूं जेके आहिनि तव्हांजा अवेलेबल आहिनि जेके तव्हां आसानी सां इस्तेमालु करे सघो था। ऐं हिकिड़ी ॿी चङी ॻाल्हि हिन में SPSS एमओ जी अॻ में बि ॻाल्हि एमओ जेको आहे उहो सॉफ्टवेयर आहे SPSS जो IP जान SPSS ऐं IMO ॿई हिकिड़ी कंपनी जा सॉफ्टवेयर आहिनि जंहिंजे करे तव्हां ॾिसो था ॿिन्ही विच में हिकिड़ो इंटीग्रेशन आहे। जॾहिं तव्हां SPSS खोलींदो तव्हांखे हुते MOC की लिंक बि मिलंदी जंहिंखे खोले करे तव्हां MOC में कमु करे सघो था। ऐं तंहिंखां पोइ असां ॾिसंदासीं त ही सोर्स आहे जितां ही मूं जेको आहे पूरी टेबल खई आहे। हिन टेबल सोर्स ते वञी करे तव्हां बि हिन खे पढ़ी सघो था। हिकिड़ो PDF जेको आहे डॉक्यूमेंट आहे। इन खां अलावा SPSS खां अलावा ॿिया कहिड़ा सॉफ्टवेयर आहिनि जंहिंमें तव्हां जेको आहे सो इन ते कमु करे सघो था त साॻियो ई कमु उन में बि करे सघो था। उन हवाले खां स्टाटा आहे, सास आहे, PSPP आहे, मिनी टेब आहे, NVIVO। हाणे NVIVO जो ख़ासि तौर ते इहो सॉफ्टवेयर वॾी मशहूरु आहे क्वालिटेटिव डेटा जे लाइ। जेकॾहिं तव्हांजी डेटा क्वालिटेटिव आहे या जंहिं इंटरव्यू ज़रिए तव्हां डेटा हासिलु कयो अहिड़े क़िस्म जे डेटा ते तव्हां जेको कमु आहे उहो हिन सॉफ्टवेयर में थी सघे थो। NVIVO ख़ासि तौर ते उन जे लाइ आहे। तंहिंखां पोइ हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर आहे जेको तमामु घणो जेको आहे मशहूरु सॉफ्टवेयर आहे ऐं हिन में तमामु घणो कमु करे सघिजे थो छो जो हीउ हिकिड़ो ओपन सॉफ्टवेयर आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि जेके एक्सपर्ट आहिनि उहो पंहिंजी कंट्री इन में कंदा रहंदा आहिनि। ऐं वक़्तु सिर्फ़ु वक़्तु हीउ जेको सॉफ्टवेयर आहे उहो अञा वधीक डेवलप थींदो आहे। हीउ तमामु घणो कॉम्प्रिहेंसिव सॉफ्टवेयर आहे ऐं जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम तव्हां करे सघो था। स्टैटिस्टिक जे हवाले खां जेके बि कम तव्हां करे सघो था। ऐं वॾी ॻाल्हि हिन जो फ़ाइदो इहो आहे हीउ त मुख़्तलिफ़ सॉफ्टवेयर आहे। तव्हां हिनखे डाउनलोड करे ऐं तव्हां बग़ैर कंहिं ख़र्च जे बग़ैर कंहिं रुपए जे ख़र्च तव्हां हिनखे इस्तेमालु करे सघो था। इट इज़ अ कंप्लीटली फ्री सॉफ्टवेयर। ऐं उन खां पोइ ईव्यूज़ आहे। ईव्यूज़ हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर जंहिं ते बि तव्हां साॻियो ई कमु करे सघो था। माइक्रोसॉफ्ट एक्सेल तव्हां सभिनी खे ॼाणो त कहिड़ो मशहूरु आहे। इन ते बि तव्हां कमु करे सघो था। ऐं जेको बि तक़रीबन जेको आहे सो मुफ़्त में आहे। ॿियो आहे JMP। इहो बि सॉफ्टवेयर आहे जंहिंमें तव्हां करे सघो था। ऐं मैक्स क्यूडा इहो बि सॉफ्टवेयर आहे। ऐं हिकिड़ो ॿियो बि सॉफ्टवेयर मूंखे हाणे ज़हन में अचे थो उहो आहे जमूवी हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको मुफ़्त में आहे बिल्कुलु तव्हां उनखे डाउनलोड करे ऐं फ्री में तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। इहे कुझु असां वटि सॉफ्टवेयर अवेलेबल हुया जेके तव्हां अल्टरनेटिवली जेके तव्हांखे मुतमिन न हो कंहिं बि सबब जे करे SPSS खां त पोइ ही कुझु सॉफ्टवेयर आहिनि जंहिंमें तव्हां कमु करे सघो था। हाणे ॻाल्हि इहा थी अचे त कहिड़ा बुक्स पढ़णु घुरिजनि SPSS खे सम्झण जे लाइ। यानी इहे अक्सर जेके क्लास में शागिर्द मूंखां सुवाल कंदा आहिनि सर असांजो किताब रेफर कयो जेको असां सम्झी सघूं जेको असां पढ़ी सघूं SPSS खे वधीक सम्झण जे लाइ। त उनजो शागिर्दनि जो जेको आहे बेस सम्झी करे मां उनखे किताब रेफर कंदो आहियां। नॉर्मली की बिल्कुलु बिगिनर हूंदा आहिनि शुरूआति पहिरियों जो लेक्चर हूंदो आहे SPSS जो त मां उनखे ही किताब रेफर कंदो आहियां त तव्हां हिन किताब खे पढ़ो। हीअ किताब काफ़ी बहितरु आहे बिगिनर्स जे लाइ। ऐं उन खां पोइ जेके अॻिते थोरी एडवांस हूंदा आहिनि थोरी हुनखे ॻाल्हि सम्झ अची वेंदी आहे SPSS जे हवाले खां त पोइ आउं उनखे हिन किताब जो रेफर कंदो आहियां त तव्हां हिन SPSS सर्वाइवल मैन्युअल खे तव्हां पढ़ो। ऐं हीअ बि तमामु हिकिड़ो बहितरु किताबु आहे। ऐं बल्कि अक्सर जेको आहे सो MBA ऐं BBA स्टूडेंट्स खे जेके जॾहिं असां मूंखे QT पढ़ाइणी हूंदी आहे स्टैटिस्टिक पढ़ाइणी पवंदी आहे त मां हिन किताब जो सहारो वठंदो आहियां। हीअ किताब जी कॉपी मां उनखे ॾींदो आहियां त हू बि पढ़ींदा आहिनि ऐं मां उनखे इन किताब मां पढ़ाईंदो आहियां। काफ़ी सुठो किताबु आहे इन हवाले खां। आख़िरी जेको किताबु आहे उहो किताबु जेको आहे डिस्कवरिंग स्टैटिस्टिक यूज़िंग IBM स्टेट हिकु तमामु बहितरीनु किताबु आहे। इहो ॾाढो कॉम्प्रिहेंसिव किताबु आहे। इन किताब खे ॿिनी किताबनि सां कंपेयर कजे त हीअ इन ॿिनी किताबनि खां वधीक आहे
मिसाल के तौर ते जेके तव्हां का बि टेक्निक के बारे में पढ़णु चाहियो था त ही ॿई किताब जेके उन टेक्निक के बारे में हिकिड़ो जेको आहे सो ब्रीफली ॿुधाइनि था उनखे तफ़सीलात कोन्हनि पर हिन किताब में कंहिं बि टेक्निक जे हवाले खां मुकमल तफ़सीलात आहिनि जेका दस्तियाब आहिनि मिसाल हिकिड़ो आहे त रेगुलेशन आहे कि रेगुलेशन जे बारे में असां पढ़णु चाहियूं था त हीअ किताब काफ़ी बहितरु आहे जेका जंहिंमें ही असांखे सम्झाए थो रेगुलेशन छा हूंदो आहे मल्टीपल रेगुलेशन ऐं सिंपल रेगुलेशन में हिकिड़ो फ़र्क़ु आहे इन खां पोइ रेगुलेशन जॾहिं असां रन कंदा आहियूं उन असांखे रेगुलेशन अज़म्पशन खे मीट करणो पवंदो आहे जेके कुझु अज़म्पशन आहिनि उनखे असां पूरो करणो उन खां पोइ असां रेगुलेशन खे रन कंदासीं त असां जेके रिज़ल्ट्स हूंदा उहे बहितरु ईंदा अथेंटिक ईंदा वैलिड ईंदा पर जेकॾहिं असां उन अज़म्पशन खे मीट न कंदासीं त रिज़ल्ट त अची वेंदा पर उहे अथेंटिक न हूंदा इन हवाले खां ॿिन्ही यानी रेगुलेशन ते ऐं सां मल्टीपल रेगुलेशन सिंपल रेगुलेशन अज़म्पशन ते हिन किताब में जेको आहे सो तव्हांखे टे धार चैप्टर मिलंदा जेके तव्हां बासानी तव्हां पढ़ी करे ऐं तव्हां हिनखे सम्झी सघो था अच्छा त इन खां आख़िर में जेको आहे सुठी ॻाल्हि इहा आहे त हीअ टे बुक्स जेके आहिनि इहे मुफ़्त में अवेलेबल दस्तियाब आहिनि तव्हां हिन वेबसाइट ते वञी करे इन्हनि किताबनि खे डाउनलोड करे इन प्रिंट वठी करे ऐं तव्हां इनखे पढ़ी करे तव्हां SPSS खे बि सम्झी सघो था तंहिंखां पोइ असां ॾिसूं त आहे असांजो यूज़िस फॉर SPSS यूज़िस आहिनि इस्तेमाल कहिड़ा आहिनि बिना तौर ते ॿ इस्तेमाल आहिनि जेका डेटा मैनेजमेंट जा ऐं इन खां पोइ आहे डेटा एनालिसिस जा त डेटा खे मैनेज कीअं कजे ऐं डेटा खे एनालाइज़ कीअं कजे डेटा खे मैनेजमेंट करण जे लाइ डेफिनेटली असांखे सभ खां पहिरियों त वेरिएबल जेके आहिनि उहे ठाहिणा पवंदा हाणे उहे वेरिएबल में असांखे डिफाइन वेरिएबल जो वेरिएबल खे नालो उनजी टाइप कहिड़ी आहे उनजी विड्थ केतिरी इहे सभु शयूं ॼाणणियूं पवंदियूं उन खां पोइ असांखे वेरिएबल खे कोड बि करणो पवंदो हर हिकु वेरिएबल जो त हिकु धार कोड आहे जेको उनखे ॼाणणो आहे इहे सभु कोड उनखे ॼाणणा पवंदा तंहिंखां पोइ असांखे डेटा एनालिसिस में सभ खां पहिरियों असांखे यूनिवेरिएट स्टैटिक बाइवेरिएट ऐं मल्टीवेरिएट थोरो उनखे सम्झणो पवंदो त इहे आहिनि छा यूनिवेरिएट जेको आहे उहो मक़सदु आहे त जॾहिं तव्हांखे हिकिड़ो वेरिएबल खे मिसाल तव्हांखे हिकिड़ो वेरिएबल एज आहे या जेंडर आहे जेको बि को बि हिकिड़ो वेरिएबल इन हवाले उन वेरिएबल खे जॾहिं असां एनालाइज़ कंदासीं त असां हुनखे यूनिवेरिएट एनालिसिस चवूं था जॾहिं असां वटि ॿ वेरिएबल हुजनि त असां हुनखे बाइवेरिएट चऊं था ऐं जॾहिं असां वटि ॿिनि खां वधीक टिनि खां उनखे जेतिरा बि वधीक आहिनि उहे त असां उनखे मल्टीवेरिएट स्टैटिस्टिक चऊं था हाणे असां इहे टिनी क़िस्म जी स्टैटिस्टिक्स जेको आहे असां इन सॉफ्टवेयर में करे सघूं था ख़ासि करे मल्टीवेरिएट स्टैटिस्टिक्स अॼुकल्ह जेको दौरु आहे उहो आहे मल्टीवेरिएट स्टैटिस्टिक जो हिन वक़्तु जेका रिसर्च में जेके मॉडल ठहनि था ग्राफिकल मॉडल रिसर्चर्स ठाहिनि था उहे काफ़ी कॉम्प्लिकेटेड आहिनि उनमें खोड़ सारा पाथ ॾिनल आहिनि हाणे उन में ई सम्झो जेको डिपेंडेंट वेरिएबल आहे जंहिंजे मथां 3-4 पाथ ॾेई करे तव्हां उन सां इंडिपेंडेंट वेरिएबल कनेक्ट करे सघो था वरी तव्हां उन सां डिपेंडेंट कंट्रोल वेरिएबल लॻनि था असां गॾो गॾु उन में वरी जेका मॉडरेटर मेडिएटर बि लॻनि था त हाणे इन हवाले खां ॾिसंदासीं त जेके ग्राफ आहिनि उहे काफ़ी कॉम्प्लिकेटेड थी विया आहिनि काफ़ी मुश्किल थी विया आहिनि इन हवाले खां ज़रूरत इन नंबर जी त असांखे मल्टीवेरिएट डेटा एनालिसिस ते कमु करणो पवंदो जिते असां मुख़्तलिफ़ जेके वेरिएबल खे हिकु ई वक़्तु असां उन ते कमु करे सघूं त इहे यूज़िस हुया ऐं तंहिंखां पोइ असां ईंदासीं त ओपनिंग हाणे इन सॉफ्टवेयर खे तमामु घणो आसान आहे जीअं आमतौर ते ॿिया जेके सॉफ्टवेयर असां उनखे ओपनिंग इन जो आगाज़ कंदा आहियूं या ओपन कंदा आहियूं हिन सॉफ्टवेयर बि बिल्कुलु इन तरीक़े सां आहे जॾहिं तव्हां हिकु दफ़ो इंस्टॉल करे छॾियो हिन सॉफ्टवेयर खे त तंहिंखां पोइ हिन जो आइकन तव्हांजे डेस्कटॉप ते ज़रूरु ईंदो उन आइकन खे ॿ दफ़ा क्लिक कंदव ॿ दफ़ा त हीउ सॉफ्टवेयर जेको आहे उहो खुली ईंदो ऐं तव्हां उन में पंहिंजो कमु करे सघो ऐं ॿी सूरत में जेको आहे कंहिं सबब जे करे हीउ आइकन तव्हांजे साम्हूं नज़र नथो अचे तव्हांखे हीअ बि तरीक़ेकार आहे हिन तरीक़ेकार जे तहत तव्हां हिन सॉफ्टवेयर खे खोले सघो था ऐं हिन में तव्हां जेको पंहिंजो कमु जेको आहे उहो करे सघो था ऐं इन हवाले खां थैंक यू वेरी मच तव्हां हिन लेक्चर खे ॿुधो ऐं हीउ पहिरियों लेक्चर आहे उमेदु कयां थो त हिन लेक्चर खे तव्हां पसंदि कंदव ऐं तव्हां पंहिंजा कमेंट्स तव्हां उते ई जेको आहे सो ॾियो त जीअं मां इनखे अञा वधीक बहितरु बणाए सघां ऐं मिलूं था वरी इन जे प्रैक्टिकल सेशन में ऐं तव्हांजी तमामु वॾी महिरबानी ॿुधण जी